नाज़रीन, कराची में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग खिलाफ रहवासी रोडन ते निकिरी आया। पुलिस जी लठबाज़ी दौरान इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। कराची जे इलाइक़े माणीपुर रोड ते रहवासियुनि बिजली जी बंदिश खिलाफ सख़्त एहतजाज कयो। पुलिस रैली ते चढ़ाई करे सवे मुज़ाहिरीन खे ट्रक ज़रिए हटाए छॾियो। माणीपुर रोड जे रहवासी औरतुनि ऐं ॿारनि समेत सवे माण्हू गुज़िरियल ॾींहं खां बिजली जी लोड शेडिंग खिलाफ सरापा एहतजाज पिणियल आहिनि। माणीपुर रोड 20 कलाकनि खां ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि मुज़ाहिरीन पुलिस ते पथराव कयो ऐं बिजली बहाल थियण ताईं एहतजाज ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। पथराव खां पोइ पुलिस मुज़ाहिरीन ते लाठीचार्ज ऐं शेलिंग कई। मुज़ाहिरीन जे पथराव में हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त पुलिस 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। एहतजाज सबबि केमिस्ट्री नेटी जेटी पुल, MT खान रोड ऐं ICI पुल ते ट्रैफ़िक जाम थी वई ऐं गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं।